नमस्कार दोस्तों, वक्त हमेशा हलंदो रहंदो आहे, न कॾहिं रुकियो आहे न कॾहिं रुकंदो। सुबुह खां पोइ राति थींदी आहे ऐं राति खां पोइ थींदी आहे हिकु सुहिणी सुबुह। अर्थात हर शुरूआत जो हिकु मुक़रर अंत हूंदो ई आहे, छो त ही अंत ही जन्म ॾींदो आहे हिकु नई सुबुह खे, जंहिंमें हूंदा आहिनि कुझु नवां चैलेंजिस ऐं कुझु नयूं होप्स। GTPL जे हिन साॻे प्लेटफॉर्म तां कुझु वक़्तु पहिरियों असां तव्हांखे रूबरू करायो हुयो कुझु ख़ासि सिंधी कलाकारनि सां हिन प्रोग्राम कला ऐं कलाकार जे ज़रिए। ऐं दोस्तों, जीअं मां पहिरियों चयो, whatever that ends always has a new beginning। इन्हीअ करे असां बि वरी तव्हांजे साम्हूं हाज़िर थी रहिया आहियूं, खणी करे कला ऐं कलाकार सीज़न 2। नमस्कार दोस्तों, मां पूजा वज़ीराणी तव्हां सभिनीनि जो GTPL जी सिंधी टीवीअ जे हिन एंडेवियर कला ऐं कलाकार सीज़न 2 में तहे दिल सां स्वागत थी कयां। हिन प्रोग्राम में असां तव्हांखे रूबरू कराईंदासीं कुझु ॿियनि बेमिसाल सिंधी कलाकारनि सां। दोस्तों, हिन धरतीअ ते मौजूद हर इंसान पाण में बेजोड़ हूंदो आहे, यूनिक हूंदो आहे। हर कंहिंजी हिकु पर्सनैलिटी हूंदी आहे, अलॻि अलॻि पर्सपेक्टिव्स हूंदा आहिनि, कुझु नेचुरल त कुझु डेवलप्ड टैलेंट्स हूंदा आहिनि। ऐं जेको व्यक्ति पंहिंजे टैलेंट खे सुञाणे करे सच्चाईअ ऐं ईमानदारीअ सां सोसाइटीअ जे लाइ कुझु सिग्निफिकेंट कमु कंदो आहे, उहो चवाईंदो आहे कलाकार। माध्यम चाहे कला जो हुजे, लिटरेचर जो हुजे या टेक्नोलॉजीअ जो हुजे, हर फील्ड जी हिकु क्रिएटिविटी हूंदी ई आहे। ऐं इन्हीअ करे त चयो वेंदो आहे, एवरी ह्यूमन इज़ एन आर्टिस्ट। कला ऐं कलाकार सीज़न 2 जे हिन पहिरें एपिसोड में मां तव्हांखे रूबरू कराए रही आहियां अहिड़ी हिकु शख़्सियत, अहिड़े हिकु कलाकार सां जेके आहिनि दी वेराइट सिंधी राइटर, दी प्रोमिनेंट सिंधी बाल साहित्यकार, दी लिरिसिस्ट, हिकु राइटर, लिटरेरी क्रिटिक एंड दी प्रोमिनेंट सिंधी ट्रांसलेटर डॉक्टर हुनराज बलवानी साहिब। सर, तव्हांजो हिन प्रोग्राम में हार्दिक स्वागत आहे। धन्यवाद। बतौर शिक्षक पंहिंजे करियर जी शुरूआत करे पंहिंजी कैपेबिलिटीज़ ऐं डिटर्मिनेशन सां अॻियां वधंदे वधंदे डॉक्टर हुनराज बलवानी साहिब सिंधी साहित्य अकेडमीअ जे चेयरमैन जे पद ताईं पहुता। ऐं हीअ असांजी ख़ुशनसीबी आहे त असां कला ऐं कलाकार सीज़न 2 जी शुरूआत अहिड़ी हिकु शख़्सियत सां करे रहिया आहियूं। अचो त मुखातिब थियूं ऐं हुननि खां ई ॿुधूं हुननि जी सक्सेस जा कुझु यादगार इंस्टेंसिस। तव्हां बतौर शिक्षक पंहिंजे करियर जी शुरूआत कई ऐं कुझु सालनि खां पोइ गुजरात गवर्नमेंट में शाड़िया पाठ्य पुस्तक मंडल में तव्हां जॉइन थिया ऐं हुते तव्हां अकेडमिक सेक्रेटरीअ जे पद ताईं पहुता। हूअं त शिक्षक यानी असांजा पहिरियां गुरु, पर आइडियली वेरी फ्यू ऑफ देम इंट्रेस्टेड हूंदा आहिनि प्रोफेशनल राइटिंग में। तव्हां खां ई ॼाणणु चाहींदसि त तव्हांखे ही इंट्रेस्ट कीअं थियो ऐं तव्हां हिन फील्ड में कदम कीअं ऐं कॾहिं रखियो? मां स्कूल में पढ़ंदो हुउसि जी। मां सम्झां थो लॻभॻि 8 दर्जे में हूंदुसि। ओके। तॾहिं खां अलाए कीअं मूंखे साहित्य जो तमामु घणो शौक़ु लॻो। ओके। ऐं क़िस्मत सां असांखे हुन वक़्तु टीचर्स बि तमामु सुठा मिलिया। अच्छा। जेके असांखे मोटिवेट कंदा हुआ, भई साहित्य लिखो, सुठो लिखो। तंहिंखां सवाइ स्कूल जी मैगज़ीन निकिरंदी, उन में रेगुलर लिखणो पवंदो हुयो। त उन हिसाब सां नंढपण खां वठी, ईअं सम्झो स्टूडेंट लाइफ खां वठी जेको मूंखे शौक़ु जाॻियो लिखण जो, उहो हिकु क़िस्म जी मुंहिंजे लाइ पीड़ बणिजी वियो। ऐं मां अॻिते हली करे इन लाइन में मां धीरे धीरे वेंदो रहियुसि। बिल्कुलु अनबिलीवेबल। सर, तव्हां समाज जे हर एज ग्रुप लाइ कुझु न कुझु लिखियो आहे, वेराइटीज़ ऑफ बुक्स लिखिया आहिनि, रेडियो नाटक लिखिया आहिनि, पर तव्हांजो मेन इंट्रेस्ट आहे ॿारनि जे साहित्य में। त हिन जे पुठियां कोई स्पेशल या स्पेसिफिक रीज़न या कोई इंस्पिरेशन? न, हिकिड़ो रीज़न ज़रूरु आहे। ओके। मां ॿुधायोमांव भई मूंखे शौक़ु ॾाढो हूंदो लिखण जो, त लिखण सां गॾु पढ़ण बि कनेक्टेड ॻाल्हि आहे। हू ॾिठो त मूंखे जेतिरो शौक़ु आहे ऐं जेतिरो मां साहित्य पढ़णु चाहियां थो, ओतिरो साहित्य असांजे सिंधीअ में मिले कोन थो, ऐं ख़ासि करे ॿारनि जो। स्टूडेंट हुउसि त स्वाभाविक आहे मूंखे ॿारनि जो लिटरेचर वधीक वणे। पोइ हेॾां होॾां हथ पेर हलाईंदो हुउसि,
किथां किताब मिलनि के मैगज़ीन्स उन्हनि ॾींहंनि में वरी अॼु जे भेट में जी ठीकु ठीकु अंदाज़ में निकिरंदियूं हुयूं, जी पर तॾहिं बि जेका मूंखे उहा जेका बुख हुई हाँ उहा कंहिं हालत में पूरी न थींदी। जी पोइ मां छा कंदो हुउसि, आर्तवार बाज़ार हिते गुजरी बाज़ार लॻंदी आहे, हाँ हाँ उते मां हलियो वेंदो हुउसि जी ऐं उते झूना किताब झूनियूं मैगज़ीन्स पर सिंधीअ में त न मिलंदा हुआ, हाँ उते हिंदी ऐं गुजरातीअ में मिलंदा हुआ, उहे वठी अची करे हाँ मां घरु पढ़ंदो हुउसि ऐं अहिड़े नमूने मूंखे उन मां ॾाढी दिलचस्पी उन मां मूंखे मिलंदी हुई ऐं मज़ो ईंदो हुयो ओके ऐं मां उहो पंहिंजो पढ़णु जारी रखियो जी ऐं लिखणु जारी रखियो। जी पर जीअं ई मां वॾो थियुसि त ॾिठो त साहित्य असांजे हीअ ई हिकिड़ी फील्ड अहिड़ी आहे जंहिंमें ॿार जेके वीचारा चाहिनि था पिया हाँ त असांखे साहित्य पढ़ण लाइ मिले, जी पर उन्हनि खे जेतिरो खपे एतिरो साहित्य नथो मिले। जी तंहिं ॾींहं खां ई मां पंहिंजे मन में प्रण कयो हाँ त मूंखे इन लाइन में वञिणो आहे ऐं मूंखे ॿारनि जे लाइ जेतिरो थी सघे ॿारनि जे लाइ लिटरेचर मूंखे ॾियणो आहे ऐं अहिड़े नमूने मूं ॿारनि जे लाइ लिखण जी शुरूआति कई। जी बिल्कुलु, ॿार ख़ुशि त जहान ख़ुशि। जी जी बिल्कुलु। जी सर, हिकु राइटर जो मेन एम हूंदो आहे लिखणु, पर लिखण जे लाइ हुनखे आइडियाज़ ऐं टॉपिक्स बि त खपनि। त मां तव्हां खां ही सवाल कंदसि त तव्हांखे कीअं मिलंदा आहिनि ही आइडियाज़, या कहिड़ा फैक्टर्स तव्हांखे इन्फ्लुएंस कंदा आहिनि राइटिंग में? हाणे संसार आहे, हिन में रोज़ के न के घटनाऊं इंसिडेंट्स पिया था थियनि पिया, जी अख़बारूं असांजे साम्हूं अचनि थियूं, असां जिन माण्हू जे लह विचड़ में अचूं था उन्हनि जी कहाणियूं कथाऊं उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधी करे किथां न किथां सॼी उहा जेका घटना बणजंदी आहे हाँ उन घटना खे हिकु कहाणीअ जे या नाटक जे रूप में ॾियणो उहो ठीकु न लॻंदो आहे, पर उन मां असांखे हिकिड़ो ॿिज मिलंदो आहे, हाँ सीड यस बराबरि उहो मिलंदो आहे ऐं उन मां उनखे जेको ॿिज आहे उनखे डेवलप करिणो पवंदो आहे। ओके त असांजे समाज में असां जी जिते रहूं था पिया असांजे आस पास अहिड़ी दुनिया आहे जिते के न के ॻाल्हियूं थियनि पवंदियूं जी ऐं वक़्तु अनुसार उन में नयूं नयूं ॻाल्हियूं उन में जुड़ंदियूं थियूं वञनि। हाँ अॻे केतिरा साल अॻु में जेका दुनिया हुई ऐं हींअर जी जेका दुनिया उन में तमामु घणो डिफरेंस आहे। त जीअं जीअं उन में फ़र्क़ु पवंदो थो वञे समाज में माण्हुनि जे उथण वेहण में ऐं थींदड़ घटनाउनि में, जी त असांजो लेखक जी जेका उहा दृष्टि हूंदी आहे हाँ उहो हूंदी आहे, उहा खोज कंदो रहंदो आहे भई मूंखे कहिड़ी चीज़ मूंखे वणंदड़ लॻे थी पई, हाँ त का न का अहिड़ी चीज़ असांखे मिली वेंदी आहे समाज मां जी जी ऐं उन ते चइबो आहे त हिन ते कोई पोइ त सॼी हाँ काल्पनिक दुनिया खड़ी कबी आहे जी ऐं उन जे लाइ कहाणियूं वग़ैरह नाटक लिखी खपनि, पर ॿिज असांखे हाँ असांजे समाज मां मिलंदो आहे एग्ज़ैक्टली जेके असां आइडिया चई सघूं आइडियाज़। था। हाँ ओके सर, जेतिरी मूंखे ॼाण आहे त सिंधी लैंग्वेज में तव्हांजो डेब्यू पब्लिकेशन हुयो देश पुकारे थो इन 1966। त मां गुज़ारिश कंदसि त तव्हां असांखे प्लीज़ हिन जे बारे में कुझु डिटेल में ॿुधायो। न न मुंहिंजे बारे में मां सम्झां त तव्हां सुठो अभ्यास कयो आहे ऐं इहा हक़ीक़त आहे त मुंहिंजो सभ खां पहिरियों किताबु 1966 में जी छपियो हुयो हाँ ऐं हुन किताब जो नालो देश देश पुकारे थो। जी हाँ उन में जीअं किताब जो नालो आहे हाँ ते अंदरि देश भक्तीअ सां वास्तो रखंदड़ आखण ओके आहिनि। नंढो हुउसि पोइ अलाए कीअं हुन देश सां वास्तो रखंदे जेके ॻाल्हियूं थींदियूं हुयूं, जीअं शहीद पिक्चर हुई मनोज कुमार जी, उहा मूंखे ॾाढी वणी। ओके त देश प्रेम जी भावना अलाए कीअं मुंहिंजे अंदरि मन में पैदा थी, जी त पोइ मूं चयो इन्हनि ते मां इन विषय ते मां कहाणियूं लिखां ऐं इहो जेको कहाणियुनि जो इहो मजमूओ आहे पहिरियों ऐं हुन में 4 कहाणियूं आहिनि ऐं चारई जेके देश प्रेम सां वास्तो रखंदड़ आहिनि। ओके सर, हिकिड़ो ॿियो सवाल मां कंदसि त गवर्नमेंट टेन्योर जो तव्हांजो एक्सपीरियंस कहिड़ो रहियो? गवर्नमेंट में मूं गुजरात राज्य शाला पाठ्य जी पुस्तक मंडल जी टेक्स्ट बुक बोर्ड में टेक्स्ट बुक बोर्ड हाँ एज अ सेकंड क्लास 2 ऑफिसर सब्जेक्ट एक्सपर्ट मां जॉइन कयो हाँ ऐं पोइ वरी क्लास 1 एकेडमिक सेक्रेटरी तौरु बणियुसि। जी हाणे जीअं मुंहिंजो विषय आहे साहित्य, हिन जो जेको कमु आहे हुन टेक्स्ट बुक बोर्ड में मुंहिंजो ड्यूटी हुई उहा हुई सिंधी सब्जेक्ट सां रिलेटेड कमु करण जी। हाँ पहिरें खां वठी 12हें दर्जे ताईं सिंधीअ में दर्सी किताब सिंधी सब्जेक्ट थिया, सिंधी सब्जेक्ट हाँ उनजी टोटल जवाबदारी मुंहिंजे मथां हूंदी हुई अच्छा ऐं उहो मां कंदो हाणे रुचि आहे पंहिंजे पसंदगीअ जो कमु मिले थो पियो, उनखे मां कॾहिं बि पंहिंजी नौकिरी करे न सम्झो ऐं असांजी ड्यूटी बि अहिड़े क़िस्म जी असां 24 कलाक हुन साहित्य हुन जो वेठा कमु कंदा हुआसीं त पंहिंजी पसंदगीअ जो खेत्र हुयो, जी तंहिंजे करे मूंखे ॾाढो मज़ो आयो ऐं वरी मज़ो आयो त मां दिलचस्पीअ सां कमु करे बि सघियुसि ऐं मुंहिंजी दिलचस्पी ॾिसी वरी मुंहिंजे ऑफिस जा वॾनि बाला
अधिकारनि जे मथां ॿियनि इन्हनि जो कमनि जो बोझो रखंदा विया। जीअं मिसाल तौरु गुजरातीअ में असां हिकिड़ी 1996 में मैगज़ीन शुरू कईसीं बाल सृष्टि, जेका अॼु बि निकिरंदी आहे। उन जे पहिरें अंक खां वठी जेसिताईं मूं रिटायर कयो 2006 में, तेसिताईं उनजी संपादकीय जवाबदारी मुंहिंजे मथां हुई। ऐं उहा मैगज़ीन गुजरात जे अंदरि जेके बि प्राइमरी स्कूल आहिनि, उहे 40,000 प्राइमरी स्कूल आहिनि, उन्हनि खे हर हिकु स्कूल खे हिकु हिकु कापी फ्री ऑफ चार्ज ऑफिस मोकिलींदी हुई। त इहो कमु जेको आहे मुंहिंजो ॾिसी करे ऑफिस खे लॻो त हिन जो साहित्य सां बि बाल साहित्य सां बि वास्तो आहे, तंहिंजे करे मथां उहा जवाबदारी रखियो जेका मूंखे ख़ुशी ॾी। मुंहिंजो बर्डन वधियो, पर न सिर्फ़ु इन कम में पर ॿिया बि सब्जेक्ट्स जंहिंमें अर्थशास्त्र आहे, उद्योग शास्त्रिकता आहे, सोशियोलॉजी आहे, अहिड़े क़िस्म जा कम गुजरातीअ में लिखाइणु ऐं उनखां पोइ जुदा जुदा ॿोलियूं, असां 7 ॿोलियुनि में उहे किताब अनुवाद थींदा आहिनि, उनजो अनुवाद कराइण जो कमु कयो। त हिकु क़िस्म जो ॾाढो आनंद ईंदो हुयो ऐं मुंहिंजो अनुभव त हुन जेको टेन्योर जो आहे उहो तमामु सुठो बहितरीनु रहियो आहे। दोस्तों, मां हिते तव्हांखे ही ज़रूरु ॿुधाइणु चाहींदसि त डॉक्टर हुनराज बलवानी साहिब अॼु ताईं अंदाज़े पौणा 200 किताब सिर्फ़ सिंधी लैंग्वेज में लिखिया आहिनि। सर, असांजो हर एफर्ट पसंदि कयो वञे या एक्सेप्ट कयो वञे ही नामुमकिन त कोन्हे, पर मुश्किल ज़रूरु आहे। त छा तव्हां सां गॾु कॾहिं कोई अहिड़ो कोई वाक़ियो थियो जॾहिं तव्हांजो कोई एफर्ट नापसंदि कयो वियो हुजे? न, मूंखे को अहिड़ो कुझु यादि नथो अचे त भई कॾहिं मुंहिंजी का बि चीज़ नापसंदि कई हुजे। जी। ऐं दोस्तों, तॾहिं त डॉक्टर हुनराज बलवानी साहिब खे घणनि ई प्रेस्टिजियस अवॉर्डनि सां नवाज़ियो वियो आहे, न सिर्फ़ु अहमदाबाद या गुजरात में, पर नागपुर, दिल्ली, इलाहाबाद, जयपुर, बॉम्बे में भी हुननि जो सम्मान कयो वियो आहे। ऐं दी मोस्ट इम्पॉर्टेंट इज़ हू गुजरात स्टेट गवर्नमेंट जा साहित्य गौरव पुरस्कार अवॉर्डी भी आहिनि। सर, ॿारनि जे साहित्य जी ॻाल्हि हली रही आहे, त मां तव्हां खां ही ॼाणणु चाहींदसि त अॼु जे हिन टेक्नोलॉजीअ जे एरा में छा ॿारनि खे ख़ुशि रखण जे लाइ सिर्फ़ु बुक्स ई काफ़ी आहिनि या तव्हां हुननि जा कोई डिजिटाइज्ड वर्जन्स भी प्रिपेयर कराईंदा आहियो? मां त जेतिरो मूंखां थी सघियो आहे ओतिरो कयो आहे। ऐं अॼुकल्ह ज़मानो जेको नई टेक्नोलॉजीअ जो आहे, इलेक्ट्रॉनिक युग थो हले पियो, त उन हिसाब सां ॿारनि में अॻे जेतिरी बाल साहित्य पढ़ण जी दिलचस्पी हुजे उहा त एॾी उमेद रखी नथी सघिजे, घटि थी वई आहे। पर मां अञा इहा ॻाल्हि मञी हलंदो आहियां त अञा बि ॿार किताबनि खे पसंदि कनि था। उनजे अॻियां सुठो सुहिणो प्रोडक्शन वारो किताब रखो, मूर्तियुनि वारो, रंगीन मूर्तियुनि वारो किताब रखो, त ॿारु कहिड़ी बि उमिरि जो हूंदो उहो हथ में ज़रूरु खणंदो। पर जीअं तव्हां चयो त अॼु युग जी ज़रूरत आहे, त उन हिसाब सां अॼु जे युग अनुसार असांखे जेके सीडियूं वग़ैरह सभु असां इलेक्ट्रॉनिक चीज़ूं असांखे तयारु करे ॾियणु खपनि। ऐं मूं पंहिंजे हिसाब सां जेतिरो मूंखां थी सघियो आहे ओतिरो कयो आहे, पर केतिरा ॿिया दोस्त बि हिन बारे में उहे कोशिशूं करे रहिया आहिनि ऐं इहा अॼु वक़्त जी ज़रूरत आहे। हिन सां मां बिल्कुलु सहमत आहियां। समय सां गॾु चेंज इज़ नेसेसरी। जी बिल्कुलु। हा सर, ॿारनि जे साहित्य जी ॻाल्हि आहे त मां बि तव्हां खां हिकिड़ो ॿाराणो सुवालु ज़रूरु कंदसि ऐं तव्हांखे हुनजो आंसर मूंखे 5 वर्ड्स में ॾियणो आहे। त मुंहिंजो सुवालु आहे त डॉक्टर हुनराज बलवानी केरु आहिनि? हू इज़ डॉक्टर हुनराज बलवानी इन 5 वर्ड्स? उहो ॾाढो ॾुखियो आहे, मां पंहिंजे बारे में मां छा चवां। न प्लीज़, केतिरा लफ़्ज़ था अचनि पिया, पर हाणे 5 वर्ड्स। ईअं चइजे त हिनखे अॻिते वधण जी आदत बुरी आहे। जी, ओके, सो 4 मोर, दैट्स इट। सभु अची वियो हुन में, अंदरि अची वियो। हा, मूं लाइफ खे हमेशह ईअं कयो आहे भई अॻिते वधंदो रहो, पुठिते मोट खाइणी न आहे। जी बिल्कुलु। हिकु ॻाल्हि ॿुधायां त मां एयरपोर्ट ते बरसांदो रहां पियो, हुते सुबुह जॾहिं मॉर्निंग वॉक ते वेंदो हुउसि त हिकिड़ो बोर्ड ॾिसंदो हुउसि। हाणे हिन वक़्तु उहो कोन्हे, तमामु सुहिणो। उहो मुंहिंजी लाइफ जी ईअं सम्झां त भई फिलासफ़ी बणिजी वियो आहे। वॾनि अखरनि में लिखियलु हूंदो, स्टैंड आउट, अंग्रेज़ी में हो। स्टैंड आउट, बी बोल्ड, बी सीन एंड बी डिफरेंट। हा, बसि हिन में सभु कुझु अचे। दुनिया खां अलॻि थी ॾेखारियो त दुनिया जीअं भेड़ चाल रिढुनि वारी चाल हले थी पई, हलंदी रहे, हुनजे पुठियां हलो, पोइ उन माण्हू जो क़दुरु न थींदो, थोरो अलॻि करे ॾेखारिजे। त इहो त हलंदो रहणु
ऐं कुझु अलॻि करे ॾेखारण जी इहो मुंहिंजी इहो हुंदराज बलाणी हो वाह बेहद सुंदर हुयो सर तव्हांजो जवाब सर प्रेज़ेंट सर्कमस्टांसिस में जॾहिं हर कोई इंग्लिश जो दीवानो लॻो पियो आहे अहिड़े में तव्हां सिंधी लैंग्वेज में ॿारनि जो साहित्य क्रिएट करे रहिया आहियो त हिन जो फ्यूचर तव्हांखे कहिड़ो थो नज़र अचे न फ्यूचर जी त ॻाल्हि निकिती त असांजा ॿार अॻु में जेतिरा स्कूल असांजे आस पास हूंदा हुआ असीं ॾिसूं वेठा त धीरे धीरे उहे बंदि थींदा था रहनि पिया ऐं सिंधी ॿार पंहिंजी ॿोलीअ खां परते थींदा था वञनि पिया त हाणे उन हिसाब सां साहित्य जेको आहे अॻु जे बिट में हींअर ॿारनि ताईं पहुचण त ॾुखे में ॾुखी ॻाल्हि आहे पर हाणे हिकिड़ी कोशिशि मूं अॻु में ॿुधायो तव्हांखे त हीउ जेको युग आहे उन हिसाब सां उनखे कर पर सिंधी ॿोली असांजे ॿारनि खां परते थींदी वञे जेका सचुपचु असांजे लाइ हिकिड़ो चिंता जो विषय आहे ऐं उन लाइ हर को कोशिशूं करे पियो थो पंहिंजे हिसाब सां असां खां जेतिरो थी सघे थो कजे थो पियो पर उहा जेका पुठिते मोट खाइण जेका उहो ॾाढो ॾुखियो कमु थो लॻे पियो असां उमेद रखूं त तेली करे सुठो थींदो जी त सर तव्हांजे अंडर में कोई जूनियर्स तयार थी रहिया आहिनि या तव्हां हिनखे लाइक अ लीगसी अॻियां वधाए रहिया आहियो न पर्सनल कैटेगरीअ में त जूनियर्स जी अहिड़ो को मां कंहिंजो गुरू बणिजी कंहिंखे को शिष्य पैदा कयो हुजे अहिड़ी का ॻाल्हि लॻभॻि कान्हे पर असांजूं जेके संस्थाऊं आहिनि जंहिंसां असां कनेक्टेड आहियूं उहे संस्थाऊं जेके एफर्ट्स वठनि थियूं पियूं उहे ॾाढा सुठा वठनि थियूं जीअं मिसाल तौर केंद्र सरकार जी मर्कज़ी सरकार जी साहित्य अकादमी आहे जंहिंजो मां एडवाइज़री बोर्ड जो हिन वक़्तु मेंबर आहियां त असां केतिरा अहिड़ा प्रोग्राम थिया आहिनि जंहिंमें यंगस्टर्स ख़ाली नौजवान पीढ़ी नई पीढ़ी उन्हनि खे असां वधि में वधि चांस ॾिनो आहे जीअं मिसाल ॿुधायां भई 2 ॾींहं जो को सेमिनार असां रखियो आहे अहमदाबाद में रखिया आहिनि गांधीधाम में रखिया आहिनि त उते 2 ॾींहंनि जा टोटल कहाणियूं लिखी अचनि ॿारनि जे सभिनी अॻियां पेश कनि ॿिया मज़मून लिखी अचनि मुंहिंजो प्रिय किताबु कहिड़ो आहे सिदारत कनि मतिलबु जेके क़िस्म जो जेके सीनियर माण्हू अॻु में सेमिनार में रोल अदा कंदा हुआ उहो सॼो रोल सॼो असां उन्हनि नौजवाननि खे ॾेई छॾियो आहे टोटली उहो असां ख़ाली शुरूआति हुनजी सेमिनार जी कंदासीं की नोट पेश कंदासीं ऐं समापन इन करे त भई कंहिं केतिरो निभायो उन सां उनजो केतिरो वेटेज उन कम खे मिलियो उनजो ध्यानु रखणु उहो ज़रूरी हूंदो आहे असांजो ख़ाली वॾनि जो सिर्फ़ु रोल इहो हूंदो आहे बाक़ी 2 ॾींहं इहे नौजवान ई हूंदा आहिनि ऐं उहे नौजवान छा पिया आहिनि मूंखे ॿुधाईंदे ख़ुशी थी थिए ॾाढा सुठा राइटर्स हींअर पैदा थी विया आहिनि ऐं जेके असीं जेको लिखूं था असां पंहिंजी उमिरि में जेकी कुझु लिखियो उनखां बि बहितरीन चीज़ूं हिन वक़्तु लिखी रहिया आहिनि ऐं उनखे धन्यवाद ॾियण खां सवाइ नथो रही सघे दोस्तों चिल्ड्रन राइटर जे अलावा डॉक्टर हुंदराज बलवानी साहिब जा ॿिया घणा बि अहिड़ा एस्पेक्ट्स आहिनि जंहिंमें हुननि महारत हासिल कई आहे हू हिकु लिरिसिस्ट आहिनि प्ले राइटर आहिनि लिटरेरी क्रिटिक आहिनि एजुकेशनिस्ट आहिनि पर मुंहिंजे हिसाब सां हुननि जो हिकिड़ो ॿियो बि प्रोमिनेंट एस्पेक्ट आहे and that is other regional languages में अवेलेबल साहित्य जो पंहिंजी मातृभाषा यानी सिंधीअ में अनुवाद ही क़ाबिले तारीफ़ आहे सर तव्हां खां ही ॼाणणु चाहींदसि त तव्हांखे ट्रांसलेशन्स करण जो वीचार कीअं आयो पंहिंजी ॿोलीअ खां सवाइ ॿी ॿोलीअ जो को सुहिणो किताबु हथु ईंदो आहे त असांजी दिलि थींदी आहे त असीं पंहिंजे ॿोलीअ जे पाठकनि खे उहो किताबु ॾियूं ऐं इन नमूने मूं जेके बि ट्रांसलेशन कया आहिनि उन जे पुठियां मुंहिंजो दृष्टिकोण इहो हूंदो आहे सर ट्रांसलेशन्स जे लाइ अदर लैंग्वेजेस जो बेसिक ज्ञान तमामु ज़रूरी आहे त तव्हां ही ट्रांसलेशन्स कीअं मैनेज कंदा आहियो त बेसिक ज्ञान खे मां जेकर दुरुस्त कयां त ओवरऑल चङी तरह ज्ञान हुजे सिर्फ़ु मथासिरी ॼाण हुजे ॿी ॿोलीअ जी ऐं त उहो न हले जंहिं ॿोलीअ मां को बि साहित्य अनुवाद कजे थो ऐं जंहिं ॿोलीअ में आणिजे थो इन्हनि ॿिन्ही ॿोलियुनि जे मथां कमांड पूरो हुअणु तमामु ज़रूरी आहे त छाकाणि त पढ़ंदे केतिरा लफ़्ज़ अहिड़ा अची वेंदा आहिनि जेके हुन अनुवाद खे ॾाढो मुंझाए छॾींदा आहिनि त भई हिन मां कीअं कयां हुनखे तमामु घणी नॉलेज हूंदो त ई हू हुनखे हुन सां इंसाफ़ करे सघंदो न त हुनजो मथां हुन जी जॻह एप्रोप्रिएट लफ़्ज़ न ईंदो ऐं हुनजो ॿियो को अनुवाद जेको पाठकनि ताईं वेंदी उहा चीज़ अहिड़े नमूने न थींदी सिर्फ़ु बेसिक ॼाण न पर
ॿिन्ही ॿोलियुनि जो जंहिं ॿोलीअ में कजे थो ऐं जंहिं ॿोलीअ मां कजे थो, हिन ॿिन्ही ॿोलियुनि जो चङी तरह नॉलेज हुअणु तमामु ज़रूरी आहे। ऐं मां इन करे मेनली जेके मां सिंधीअ मां गुजराती हिंदीअ में, हिंदीअ मां सिंधीअ में, अहिड़े नमूने टिनि ॿोलियुनि जे अंदरि हिक ॿिए जूं चीज़ूं मां अनुवाद कंदो रहियां, पंहिंजूं बि चीज़ूं हिन में आणींदो रहियो आहियां। सर, हूअं त ही कन्वर्सेशन्स नेवर एंडिंग आहिनि, पर वक़्त जी पाबंदीअ जे करे अंत में मां तव्हां खां ही ज़रूरु पुछंदसि त सिंधियत खे बचाइण जा जेके ऐं जहिड़ा बि एफर्ट्स थी रहिया आहिनि, छा हू काफ़ी आहिनि? काफ़ी त न आहिनि जी। त मूंखे हमेशह शिकायत इहा रही आहे त असीं पंहिंजी ॿोलीअ सां पूरी तरह नथा निभायूं, पंहिंजी ॿोलीअ सां, हुन में ॿिए कंहिंखे बि ॾोह न ॾेई सघिबो। ॿार नंढे हूंदे स्कूल में दाख़िल थिए थो पियो त उहो ॿार कॾहिं पाण ईअं न चवंदो आहे त मूंखे फलाणे माध्यम में मूंखे दाख़िल कयो जी। उन्हनि जा माइट ई आहिनि जेको हिकु क़िस्म आकर्षण उनखे थिए थो ॿियनि ॿारनि खे अंग्रेजी माध्यम जे स्कूलनि में वेंदो ॾिसनि था त उन्हनि खे बि दिलि थी त जेकर असांजो ॿार बि हिन में इंग्लिश मीडियम में पढ़े, ऐं असां ईअं इन तरह पंहिंजे ॿोलीअ खां दूरि थींदा था वञूं पिया। इहो जेको आहे उहो सुठी ॻाल्हि न चइबी। एफर्ट्स जेके आहिनि उन्हनि में पहिरियों त असांखे पंहिंजो पाण सां ईमानदार रहणु खपे। जेकॾहिं मां पेरेंट आहियां, मुंहिंजा ॿार जेकॾहिं स्कूल में पढ़नि था या पढ़ण लाइ दाख़िल करण जेतिरी उमिरि जा आहिनि त मुंहिंजो फ़र्ज़ु थो थी पए त मां उनखे सिंधी माध्यम जे स्कूल में पढ़ायां। पर हाणे एॾी हिन वक़्तु जेको वक़्तु बदिलजी वियो आहे, अहिड़ी तक़ाज़ा रखणु त ॾाढो ॾुखियो कमु आहे। पर घटि में घटि एतिरो त करे सघिजे थो त असीं जेके ॿियनि माध्यमनि में असांजा सिंधी ॿार पढ़नि था, उन ॿियो न त घटि में घटि असीं हिकिड़ो सब्जेक्ट तौरु सिंधी उन्हनि खे पढ़ायूं ऐं उन लाइ माइटनि खे तयारु रहणु खपे। न सिर्फ़ु सिंधी सब्जेक्ट खणणु खपे, पर उन सां गॾु घर में जेके ॿार सां ॻाल्हाइनि था उन्हनि खे ॿारनि सां सिंधीअ में ॻाल्हाइणु खपे, त ई असांखे कोई रस्तो मिली सघंदो। ऐं सर, इवन सिंधी यंगस्टर्स खे सिंधियत में कुझु ख़ासि इंट्रस्ट कोन्हे, त हुननि जे लाइ कोई स्पेसिफिक मैसेज तव्हां ॾियणु चाहींदा? न, यंगस्टर्स खे मूं ॾिठो आहे सिंधियत सां हींअर जेको असां चेटी चंड जा मेला मल्हायूं था या ॿियो कुझु ॾिसूं था, तमामु उत्साह सां हुन में बहिरो वठनि था पिया। पर उहो जेको उहो मूं ॿुधायो भई उहो जेको सतही असांखे लॻंदो आहे, मथां जो लॻंदो आहे। असांजो जेको असांजी जेका तकलीफ़ आहे उन तकलीफ़ खां असां इन सां सोल्यूशन कोन थो मिले पियो। यंगस्टर्स में सिंधियत लाइ चाह ज़बरदस्त आहे, पर इहो ई चाह जेकॾहिं असां पंहिंजी ॿोलीअ सां घर में ॻाल्हाइण सां पंहिंजी पढ़ाईअ सां असीं जेकर रखूं त मां सम्झां थो असांजो कोई सुठो हिन जो सोल्यूशन मिली सघे थो। जी बिल्कुलु। सर, तव्हांजो प्रेशियस टाइम कढी करे असांजे स्टूडियो में पधारिया ऐं असां सां गॾु तव्हांजा एक्सपीरियंसिस शेयर कया, असां तव्हांजो शुक्रगुज़ार आहियूं। धन्यवाद। थैंक यू। दोस्तों, प्रोग्राम समाप्त कंदे कंदे मां हर सिंधीअ खे ही डेफिनेटली चवणु चाहींदसि त सिंधियत खे बचाइण असांजी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, पर सिर्फ़ सिंधी ॿोली अमर रहे चवण सां सिंधियत कोन प्रिजर्व थींदी। अचो त मिली करे कुछ अहिड़ा प्लेटफॉर्म्स क्रिएट कयूं जिते हुजनि सिर्फ़ सिंधी ऐं सिंधियत। अचो, लेट्स जॉइन हैंड्स टुगेदर एंड सेव सिंधियत। असांजो ही प्रोग्राम तव्हांखे कीअं लॻो ॼाणण जो इंतज़ारु रहंदो। तव्हांजा फीडबैक्स असांखे ईमेल था करे सघो हिननि ईमेल आईडीज़ ते sindhitv@gtpl.net, sindhitv@yahoo.com। तव्हां असांखे इवन व्हाट्सएप था करे सघो हिन नंबर ते 8849423398। हिन प्रोग्राम जो सिलसिलो हीअं ई हलंदो रहंदो। ईंदड़ हफ़्ते वरी मिलंदासीं हिकु नई शख्सियत सां। तेसिताईं इजाज़त ॾियो। नमस्कार।